दोस्तों उम्मीद आहे त ही कहानी तव्हांखे पसंदि ईंदी। हलूं था कहानी जे तरफ़। कंहिं शहर में हिकिड़ो फ़क़ीर रहंदो हो जो सदा इहा हणंदो हो त अल्लाह जी वाट मानी खारायो ऐं पंहिंजो घर फिटायो। माण्हू हुन जी सदा ते ध्यानु ई कोन ॾींदा हुआ। कंहिंखे खुटी खंयो आहे जो हिकिड़ो मानी खाराए ऐं ॿियो वरी पंहिंजे लाइ मुसीबत वाहे। हिकिड़े ॾींहुं दस्तूर मूजिबि फ़क़ीर सदा हई त हिकिड़े शख़्स सॾु करे चयसि त फ़क़ीर साईं, अल्लाह जे नाव तां घर त ठहियो पर सिर बि क़ुर्बान आहे। अच त आऊं तोखे मानी खारायां। फ़क़ीर जवाब में चयसि त बाबा, सोच वीचार करे पोइ मूंखे मानी खाराए, छाकाणि त मूंखे मानी खाराइण सां सचपच तुंहिंजो घर बर्बाद थी वेंदो। उन शख़्स वराणी ॾिनसि त फ़क़ीर साईं, जीअं अल्लाह जी मर्ज़ी हूंदी तीअं थींदो। तूं मुंहिंजी ओन लाहे छॾ, मुंहिंजी फ़िक्र न कर। थोरी रीड़ पीड़ खां पोइ फ़क़ीर साण सां गॾिजी हलियो ऐं वठी वञी पंहिंजी ओताक में विहारियांसि। उन शख़्स घर मां मानी तयारु कराई, आणे फ़क़ीर जे अॻियां रखी। फ़क़ीर जीअं पहिरियों गिराक खंयो त घर मां रोअण जो आवाज़ु आयो। शख़्स डोड़ी घर वञी ॾिसे त वॾो पुटु मूं पियो आहे। ख़ुदा जो शुक्र बजा आणे हिन शख़्स सबुरु कयो ऐं माठ करे अची फ़क़ीर खे मानी खाइण लाइ चयाईं। फ़क़ीर अञा ॿियो गिरह खंयो त ख़बर मिलियसि त ॿियो पुटु बि गुज़ारे वियो। हिन शख़्स वरी बि ख़ुदा जो शुक्र अदा करे चयो त जे ख़ुदा जी मर्ज़ी इहा आहे त संदुसि नेक ॿारनि जी ख़िदमत करण वारनि जो घर फिटी वञे त सदके थियांसि धणीअ जे नाले तां। ईअं चई वरी बि फ़क़ीर खे मानी खाइण लाइ चयाईं। फ़क़ीर अञा टियों गिरह खंयो त टियों पुटु बि वञी धणी जो थियो। अहिड़ी तरह संदुसि पुटु, ज़ाल ऐं ॿिया मिट माइट सभु मरी विया। फ़क़ीर बि मज़े सां मानी खाई ढो कयो। हलंदे महिल फ़क़ीर खेसि चई वियो त जेकॾहिं मूं में को कमु पवई त आऊं हिन बादशाही खां ॿाहिरि हिकिड़े जबल ते रहां थो, उते हलियो अचिजांइ। फ़क़ीर जे वञण खां पोइ हू ग़रीब शख़्स पंहिंजे पुटनि, ज़ाल ऐं माइटनि खे दफ़न कराए वञी पंहिंजे धंधे सां लॻो। कुझु वक़्तु गुज़रण बैदि हिकिड़े ॾींहुं हिन ख़्यालु कयो त छो न फ़क़ीर वटां थी अचां। सो ठही जुड़ी फ़क़ीर जे ॾिनल ॾस मूजिबि ओॾां रवानो थियो। किन ॾींहं जे पंध खां पोइ अची हिकिड़े जबल ते पहुतो। छा ॾिसे त बराबरि साॻियो फ़क़ीर हिकिड़ी झूपड़ी अॾियो वेठो आहे, पर संदुसि चौधारी नांगनि जो लोड़ो आयो पियो आहे। परियां बीह फ़क़ीर खे सॾु कयाईं। जंहिं कंध मथे खणी खेसि ॾिठो ऐं सुञाताईं त बराबरि ही उहो साॻियो शख़्स आहे जंहिं मूंखे मानी खाराई हुई। सो चयाईंसि त बिस्मिल्लाह चई नांगनि जो लोड़ो लताड़े हलियो अचु। हीउ बि बिस्मिल्लाह चई नांगनि तां उकरी हिन भर वियो, फ़क़ीर वटि आयो। फ़क़ीर भाकुर पाए साणसि मिलियो ऐं ख़बरनि चारनि खां पोइ ग़रीब शख़्स फ़क़ीर जो महिमान थी उते रही पियो ऐं हुन जी ख़िदमत करणु लॻो। थोरनि घणनि ॾींहं खां पोइ हू शख़्स फ़क़ीर खां मोकिलाए वतन वञण जी तयारी करणु लॻो। मोकिलाइण महिल फ़क़ीर खेसि रसो, देगिड़ो ऐं नक्श ॾिनो ऐं उन्हनि टिनी शयुनि जा गुण ॿुधाईंसि त हीउ रसो कंहिं बि ओनी खॾ या ऊची जाइ ते उछलाइण सां ॾाकण बणिजी वेंदो। देगिड़े में वरी हीअ ख़ासियत आहे जो आधी मांझी जंहिं बि महिल ताम जी घुर्ज थिए त देगिड़ो हुकुम मिलण सां अची हाज़िर कंदो। ऐं नक्श में वरी हीअ ख़ूबी आहे त पट ते विछाइण सां यकदम महिलात जुड़ी वेंदो। ग़रीब शख़्स इहे सूखड़ियूं वठी फ़क़ीर जा थोरा मञी ऐं पंहिंजे घर ॾांहुं रवानो थियो। उहो शख़्स हलंदे हलंदे अची हिकिड़े खूह वटि पहुतो। थकिजी पियो हो ऐं बुख बि लॻी हुअसि। तंहिं करे ख़्यालु कयाईं त छो न हिते ई खूह जे कप ते घड़ी खनि आराम कजे। तंहिंखां सवाइ फ़क़ीर खां मिलियल शयूं बि आज़माइणियूं हुयसि। सो झाती विझी खूह में ॾिठाई। जा खणी ॾिसे त माण्हू, शींहं ऐं नांग खूह में पिया आहिनि। खूह तमामु ऊन्हो हुजे, तंहिं करे ॿाहिरि निकिरी न थे सघिया। खूह में पियल माण्हू खेसि खूह मां ॿाहिरि कढण लाइ मिनत कई। हिन ग़रीब शख़्स क़यास करे फ़क़ीर खां मिलियल रसो खणी खूह में छॾियो त ॾाकण बणिजी वई।
जंहिं तां नांग शींहं ऐं माण्हू चढ़ी ॿाहिरि निकिरी आया ऐं हिन जा शुकराना अदा कया। शींहं ऐं माण्हू पंहिंजी राह वठी रवाना थी विया। बाक़ी नांग हिन जे पोयां लॻी पियो। चए साईं तूं हयाती ॾिनी आहे, हाणे तोसां ई हलंदसि। हिन शख़्स चयसि त तूं नांग आऊं इंसान, किथे मूंखे नुक़सानु न पहुचाईं। पर नांग चयो त मूं ते भरोसो कर, आऊं अहिड़ो गुण चोर न आहियां जो पंहिंजी जान बचाईंदड़ खे नुक़सानु रसायां। उते हिन शख़्स खे ख़ातिरी थी ऐं नांग खे पाण सां गॾु हलण जी मोकल ॾिनई। ग़रीब शख़्स नांग समेत अची पंहिंजे ॻोठ में पहुतो। सिज लहण जे महिल हुई ऐं बुख बि अची लॻी हुअसि। सो देगिड़ी जो मुंहुं खोले चयाईं त असां लाइ खाधो तयारु थिए। बसि रुॻो चवण जी देरि हुई। घड़ी खन में तमामु मज़ेदार खाधो तयारु थी वियो, जो ॿिन्ही ॼणनि खाई ढो कयो। वरी नक्श खे विछाए हुकम ॾिनई त हिकिड़े आलीशान जाइ खपे। अखछंभ में हिकिड़ो आलीशान महलात तयारु थी वियो, जंहिंमें हिननि आराम सां राति गुज़ारी। सुबुह जो माण्हुनि जॾहिं हिकिड़ो आलीशान महलात ॾिठो जिते सुञ पई वाका कया, तॾहिं हिननि हिकदमि वञी बादशाह खे ॿुधायो। बादशाह हैरत में पइजी वियो त राति विच में कीअं महलात ठही वियो। सो वज़ीर सां गॾिजी महलात खे ॾिसण लाइ उते आयो। उन्हीअ विच में हुन शख़्स महलात खे गुम करे नक्श खणी खीसे में विझी छॾियो। बादशाह जे अचण ते साॻियो मैदान लॻो पियो हो। पोइ उहो शख़्स नांग खे वठी अची पंहिंजे घर में पहुतो। हिकिड़े ॾींहुं नांग हुन खे चयो त तूं तमामु नेक माण्हू आहीं, मुंहिंजी हयाती बि बचाई ऐं ख़िदमत बि कई अथई। तंहिं करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त तोखे उन जे एवज़ हिते जी शहज़ादी सां शादी करायां। शख़्स चयसि त सो वरी कीअं? नांग ॿुधायसि त सो हिन तरह जो सुभाणे आऊं शहज़ादी खे चक हणंदसि। पोइ बादशाह शहर जा सभु हकीम तबीब घुराईंदो, पर उहे हुन खे चङो भलो न करे सघंदा। आऊं तोखे पंहिंजी मण मतिलबु त नागमणी पंहिंजी मण ॾेई थो छॾियां। सा खणी तूं ओॾां ई वञजां ऐं वञी चक वारी जाइ ते हणिज। पोइ वेठो रंग ॾिस। सुबुह जो नांग हुन खां मोकिलाए सिधो बादशाह जी महलात ॾे रुख कयो। महलात में वञे शहज़ादी जी कोठी में लिकी वेही रहियो। का महल थी त शहज़ादी बि निंड मां सुजाॻ थी जीअं पलंग तां हेठि लथी तीअं नांग ॾंगे रखियसि। शहज़ादी दांह करे किरी पई। घड़ी में सॼे महलात में मातम मची वियो। मुल्क जा हकीम तबीब अची गॾु थिया, पर शहज़ादी खे को बि फ़ाइदो कोन पहुतो। आख़िरकार बादशाह शहर में पड़ो ॾियारियो त शहज़ादी खे जेको माण्हू चङो भलो कंदो उनखे शहज़ादी जो संग ऐं अधु बादशाही मिलंदी। हीअ ग़रीब शख़्स बि पड़ो ॿुधी मण खणी सिधो महल में अची पहुतो ऐं ॿुधाईं त आऊं शहज़ादी जो इलाजु कंदसि। सभु हकीम तबीब हिन तां खिलण लॻा त असांजा इलाज हलिया, बाक़ी हिन गोदड़े फ़क़ीर जो इलाजु हलंदो। बादशाह खां इजाज़त वठी ग़रीब शख़्स पंहिंजे खीसे मां मण कढी ॾंग लॻल जाइ ते रखी थोरी देरि में मण ज़हर सभु चूसे वरितो। शहज़ादी कर मोड़े उथी खड़ी थी। ॼण खेसि कुझु थियो ई कोन हो। बसि पोइ त सॼे महलात में ख़ुशियूं थी वियूं। शहज़ादी जी चङ भलाई ते ख़ैर ख़ैरातूं थियण लॻियूं। बादशाह बि पंहिंजो वाइदो पूरो कयो ऐं कुझु ॾींहं खां पोइ ग़रीब शख़्स ऐं शहज़ादी जी शादी धाम धूम सां थी। थोरनि ॾींहंनि खां पोइ तख़्त ताज बि हुननि जे हवाले थियो। दोस्तो, ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद आहे त ही कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।